नाज़िन शहदादकोट जे टावरी शाख वेझो शारजा ग्राउंड पाड़े जो रहवासी पूरत दमसाद मंगणे जो फिफड़न दिमाग़ ऐं पेट मां रत अचण जी मोज़ी बीमारी में मुब्तला थी वियो आहे, जंहिं हुकूमत ऐं सरहंदी वारनि खे मदद जी अपील कई आहे। ॾिसूं था साजिद खड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं शहदादकोट जी टावरी शाख वेझो शारजा ग्राउंड पाड़े में मौजूद आहियूं, जिते एक पोरियत आहे जेको आहे दमसाद मंगणे जो, जेको गुज़िरियल 16 महीननि खां फिफड़न दिमाग़ ऐं पेटां रत अचण वारी बीमारी में मुब्तला आहे। इन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। ॿ टे तकलीफ़ूं हुयूं, हितां इलाज वत में यकी तक़रीबन 16 महीना अॻु में मां यकी बीमार आहियां। हितां इलाज वत में हितां वारे शहदादकोट जे डॉक्टरनि चयो त भाउ तोखे माना हिते फ़ाइदो नथो थिए, तूं वञ लाड़काणे। पोइ वरी लाड़काणे वियुमि ताईं उते वरी वॾियूं टेस्टियूं कयूं, सभु टेस्टियूं कयूं, पोइ हुन में 2-3 बीमारियूं ज़ाहिर थियूं भाउ। पोइ जंहिंजे करे माना मां ग़रीबी हाल हुयो त बि पंहिंजो वसऊं न घटाए में पंहिंजो जेको इहो कर्ज़ वत में सामान हुयो, जेको मां बिरयानी जो रोज़गार कंदो हुअमि, रेडी हलाईंदो हुअमि, उहो सामान बि मां खपायुमि भाउ इन जे करे। ऐं उते जीअं इलाजु सही थिए मुंहिंजो, पर उते बि इलाजु यकी कयनि, हाणे वरी चवनि था त तोखे फ़ाइदो न आहे। पोइ इन जे करे वरी चवंदा भाउ कराची वञु। तकलीफ़ भाउ हाणे फ़िलहालु इहा आहे त पेटों रत ईंदो आहे घणो, ऐं मग़ज़ खे चकर ईंदा आहिनि, भित किरी वियो आहे मुंहिंजे मथां। पोइ उन जे करे वरी मथे खे चकर बि भाउ घणा ईंदा आहिनि, पेटों रत ईंदो आहे भाउ, पासे में एॾो सूरु पवंदो आहे, पाण खे संभाले न आहियां सघंदो, बसि पोइ सुम्ही पवंदो आहियां। कमकार कयूं बि हाणे रहिजी वियो आहियां सफ़ा। भाऊ हिनखे 16 महीना थिया हिन ग़रीब तकलीफ़ आहे। 16 महीना थी विया त माना इलाज जातो कातो करायो आहे, मतिलबु मैंने फर्क नथी पए का माना। अच्छा, हाँ, काथां हिन इलाज इन लाड़काणे में इलाज करायो, शहदादकोट में इलाज करायो, नसीराबाद में इलाज करायो, जातो कातो करायो, सभिनी जवाब नथो। हाणे डॉक्टर चवंदा माना कराची तव्हां शिफ्ट करायो हिनखे। अच्छा, हाँ, असां अपील कयूं सरहंदी वारनि खे, हिन ग़रीब मदद कई वञे। हे गरीब आहे, मदद कई वञे। पीउ पुराड़ो आहे वीचारो, कमाइण जहिड़ो न आहे, घर हूंदा बसि वीचारो माना टाइम पास कंदा, छा करे वीचारो। हिन मदद कई वञे, हुकूमत इहा अपील कयूं था असां। कैमरामैन फिदा जाफ़रीअ सां गॾु साजिद ज़मीर खरल, मेहरान टीवी न्यूज़, शहदादकोट।